नाज़रीन, सुजाग सिंधी इतिहाद पारां जारी डोमिसाइल ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सकरन मीडिया सेंटर चौक ते सियासी, समाजी, अदबी दुरियुनि जो निपटाइण उस में सख़्त एहतजाज। हुकूमत पारां धारियुनि खे डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। एहतजाज खे ख़िताब कंदे अदीब मोहम्मद सिद्दीक़ चयो त धारियुनि खे डोमिसाइल ॾियण में असांजा पंहिंजा शामिल आहिनि। अॼु बि सिंध में 18 खां 20 ग्रेड जा मुलाज़िम धारिया आहिनि। हुकूमत में वेठलनि पारां धारियुनि खे डोमिसाइल जारी करे सिंध जे नौजवाननि जो हक़ खाधो आहे। धारियुनि जा डोमिसाइल रद्द करे सिंध जे नौजवान खे रोज़गार ॾिनो वञे। सुजाग सिंध इतिहाद जे अॻुवाण प्यार अली जलानी चयो त सिंध जे नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। सिंध जे नौजवाननि जो हक़ मारियो पियो वञे। फौरी तौरु सिंध मां जाली डोमिसाइलनि खे रद्द करे धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। जिस्म जे मरकज़ी अॻुवाण जावेद उमरानी चयो त असांजी बदकिस्मती आहे जो सिंध जे माण्हुनि खे हक़ नथा मिलनि। हमेशह सिंध जे हुकुमरान धारियुनि जी सपोर्ट कई आहे। पंहिंजी धरती जे नौजवाननि जा हक़ मारिया आहिनि। उन मौक़े ते मोहम्मद ख़ान, अज़हर मड़, मुश्ताक मांझोठो, कासिम कीरियो, जिस्म अॻुवान शमशाद मला, अवामी वर्कर्स पार्टी ख़ालिद सोलंकी, जावेद सोलंकी ऐं ॿियनि एहतजाजी ख़िताब कंदे चयो। वधीक ॾिसंदा रहो SMC न्यूज़। रिपोर्ट कुर्बान उमरानी। पाकिस्तान थियण खां वठी अॼु ॾींहं ताईं रियासत सियासत मुल्क जी वक़ा ऐं मुफ़ाद जे नाले में सिंध जे वसीलनि कया आहिनि। हेतिरा उहे धारा आहिनि जिन में असांजा पंहिंजा शामिल रहिया आहिनि। पूरा डोमिसाइल थियण उन में असांजे पंहिंजी सिंधी क़ौम जा माण्हू शामिल रही सिंध जे नौजवाननि जो रोज़गार जो हक़ गज़ब कयो आहे। ऐं इहे सम्झां थो त सवे न बल्कि हज़ारे जहिड़ा पूरा डोमिसाइल थियण ते हिकु ग्रेड खां वठी 16, 17, 18 ग्रेड ताईं उहे माण्हू वेठा आहिनि जिन सिंध जे नौजवान जो हक़ गज़ब कयो आहे। असीं चऊं था त इहे पूरा डोमिसाइल रद्द थियणु खपनि, दर्जो रद्द थियणु खपनि, बल्कि उन्हनि खां समूरी पघार वापसि करे सिंधी नौजवाननि खे उहे नौकिरी रखी वञे। हक़ आहे असीं मुज़ामत कयूं था इन अमल जी ऐं वर्जा कयूं था त इन जे ख़िलाफ़ जेका तहरीक आहे उन्हनि जी सवली सिंधी क़ौम हिमायत करे थी ऐं इन जो फर्ज़ आहे सूबनि जे दरमियान हम आहंगी पैदा करे, पर उहा हम आहंगी पैदा न पई कई वञे बल्कि नफ़ाक़ पैदा कयो पियो वञे। जीअं चारई क़ौमूं पाकिस्तान जे अंदरि रहंदड़ चारई क़ौमूं टकराव में हुजनि ऐं उहे हिक ॿिए सां विढ़ंदियूं रहनि ऐं इस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो कमु थींदो रहे। ऐं ईअं ई थी रहियो आहे। हालांकि ॾिठो वञे त हीअ ज़मीवारी पीपल्स पार्टी जी इन करे करा रहिया आहियूं। तो असांखे जॾहिं बि सिंधी नौजवाननि खे हमेशह पोइ रखियो हुनखे इंसाफ़ न ॾिनो वियो आहे। जॾहिं बि कटिंग वग़ैरह वॾी जॉब वग़ैरह ईंदी आहे असां अप्लाई कंदा आहियूं, यूनिवर्सिटी जा शागिर्द आहियूं, पोइ असांखे उन में जेको आहे मोट न मिली ईंदी आहे। 12 माण्हू उन में जेके सिलेक्ट कया वेंदा आहिनि, पोइ असां उन में ॻाल्हाईंदा आहियूं, असां हक़नि खां भरूं कयूं पिया। ॿिया सहाफ़ी दोस्त, मीडिया जा दोस्त, त अॼु सिंध जो शऊर उथी पियो आहे। हितां सकरन खां न पर पूरी सिंध जो नौजवान पंहिंजे हक़नि जी मालिकी करण लाइ उथी पियो आहे। महज़ इहो बहस खणी से किया जा रहा है और ये मुकम्मल SOPs पे अमल पे रहा है। और आज के एहतजाज में ये सिंध के अंदर दूसरे सूबों से आने वाले लोगों के डोमिसाइल बनाए जा रहे हैं। ॾिसंदो त कानून मूजिबि डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट डोमिसाइल न ठाहे ॾिनो वञे, पर अॼु सिंध सां इहो मसइलो आहे त बंगाली, बरामी, अफ़गानी उन्हनि खे NIC कार्ड, उन खां बाद में मैट्रिक जा पेपर बि सिंध में थियनि था, भले हुननि जो सनाती कार्ड पंजाब साइड जो हुजे या खैबर पख्तूनख्वा जो हुजे। पर असां ॾे CSS पास खां वठी सिंध पब्लिक सर्विस कमीशन ताईं जेके वॾियूं पोस्टूं आहिनि उन में धारियो तक़रीबन आबाद आहे, उनजो डोमिसाइल जाली आहे। पर सिंध अंदरि सिंध जी बदकिस्मती आहे त असांजे हुकुमराननि हुननि खे फ्री हैंड करे छॾियो आहे। हू हुते जेको सो पंहिंजे मनपसंदि सां अपॉइंटमेंट कनि पिया। पर अॼु जेकी सिंध अंदरि बेरोज़गारी आहे, सिंध अंदरि जेकी माण्हुनि सां बुख बदाली जो तरीक़ेकार हले पियो, इन में तव्हां ॾिठो हूंदो त सिंधी जे वैकेंसियुनि ते हमारे सिंध के नौजवान हैं जो भी बड़ी अखबार में कटिंग वगैरह आती है, हम अप्लाई वगैरह करते हैं, हम वहाँ पे वोट हमें नहीं मिलती है। वो कुछ दिनों के बाद पता चले पंजाब के या खैबर पख्तूनख्वा के लोग वहाँ पे जॉब करते रहे। हमें बड़े ऑफिस तो कहते हैं ये क्या मसला है, बोला वो सिफारती लोग भर्ती हो जाते हैं। फिर हम सिंध के नौजवान कहाँ जाएंगे? हम जब भी अप्लाई करते हैं हमें वोट नहीं दे। बराए मेहरबानी करके हमें ये अप्लाई